वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशबाश हूंदो दोस्तों। ही किताब मुख़्तलिफ़ तव्हांजा किताब पेश कया आहिनि, वरी बि साॻियूं शयूं दोहिरायां पियो, माफ़ु कजो। नाविल, रोमांसी, अदबी, सियासी, फ़लसफ़े जा किताब, साइंस जा किताब, तारीख़ जा किताब, सफ़रनामे जे हवाले खां थोरा घणा किताब, सिंधी तारीख़ जे हवाले सां किताब। ऐं ही किताब थोरा मुख़्तलिफ़ आहिनि। ही आहिनि असांजे सिंध जे ॾाहनि जा इंटरव्यू, सिंध जे वॾियूं शख़्सियतूं, उन्हनि जा तफ़सीली इंटरव्यू, उन ते मुश्तमिल ही ॿई किताब आहिनि। ॿई किताब शख़्सियतुनि जो मां तव्हांखे तारीफ़ कराईंदो हलंदुसि त कहिड़े कहिड़े शख़्सियतुनि खां, ऐं ॾाढा ज़बरदस्त इंटरव्यू जेके सॼी सिंध में सुठी हलनि था पिया, पढ़िया था वञनि पिया। मुख़्तलिफ़ रिसालनि में छपियल आहिनि, माज़ी जे रिसालनि में, जेके हाणे रिसाला उहे कोन था मिलनि, असांखे त कोन पिया मिलनि, छो त इहे हाणे बंदि थी विया आहिनि। उन्हनि जा इंटरव्यू गॾु करे, भई मुख़्तलिफ़ अख़बारनि जा इंटरव्यूज़ जेके मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा, उहे गॾु करे ही किताबी सूरत में छपिराया अथनि। लाजवाब शइ आहे। सिंध जे माज़ी, सिंध जे हीरनि, सिंध जे सुठनि माण्हुनि जा इंटरव्यूज़, उहे कीअं था ज़िंदगी खे ॾिसनि, कहिड़े नुक़्ते नज़र सां उन अदब सियासत में केतिरो किरदारु आहे, कीअं था सॼी सिंध खे ॾिसनि, उन हवाले हिकिड़ा ज़बरदस्त इंटरव्यू, सिंध जी ॾाहप जा इंटरव्यू, सिंध खां इंटरव्यू ॾाढा ज़बरदस्त। मां केतिरी तारीफ़ कया, ॾाढा ज़बरदस्त किताब आहिनि। किताब पुराणा आहिनि, पर जेॾी महिल हथ अचनि पाण खे, सो अचो तव्हांखे थोरो तारीफ़ करायां। हीअ आहे नसीर मिर्ज़ा जो किताब, तरतीब न लही तर्जुमो, इंटरव्यू कयल मान वारनि सां मिलो। साथियो, हीअ जेके टाइटल में माण्हुनि जी यादगार इंटरव्यू, ऐं हीअ जेके आहिनि सो शख़्सियतूं, जिते नसीर मिर्ज़ा हिन खे इंटरव्यू कया, थोरो तव्हांखे तारीफ़ ॾियां। नसीर मिर्ज़ा पंहिंजो पाण ई लिखियो आहे। ही आऊं नाचीज़ हिन इंटरव्यू जो अदना कलमकार नसीर मिर्ज़ा, सा कन टंडो ठोड़ो हैदराबाद पुट नासिर बेग मिर्ज़ा, मशहदी करबलाई बिन अबिन मिर्ज़ा, हुसैन अली बेग, हसीना पुट मिर्ज़ा अली बेग, ही सॼो पंहिंजो साथी ही सुजरो अथसि। ऐं ही नामवर शख़्सियतूं जंहिंजा हिन इंटरव्यू कया आहिनि। अंदरि तारीफ़ करायां थो किताब जो, किताब पियो आहे यार मार्केट में, वॾी बेहसी आहे जो अहिड़ा किताब बि मार्केट में जेको आहे सो नथा हलनि कोन था, जो असांजे पढ़ंदड़नि खे अलाए छा थी वियो आहे। मां इहो बार बार ही किताब साथियो मार्केट में पियो आहे, 2016 में ही शाया थियो आहे, हिन दारे छपियो आहे, हिन दारे मिले थो। वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। ही अर्पण आहे असांजे जेको आहे सो इश्तियाम जय सिंघाणी जे नाले, जेको मूंखे ईअं वणियो जीअं पखियुनि खे आसमान। वाह नसीर मिर्ज़ा, सुहिणासी वाह। इन जो पब्लिशर जो नोट आहे, न वञा पोइ जिन दोस्त जा अज़ल वॾा वड़िया रहिया उन तोड़े जो असां सां महानता सां कॾहिं बि भरमची न आहियूं सघिया। साथियो, ही जेके सो नामवर शख़्सियतूं जा इंटरव्यूज़ आहिनि, शेख अयाज़, शेरीज़ फिरोज़, नाना नजम अब्बासी, आगा सलीम, मुराद अली मिर्ज़ा, रुबीना कुरैशी, मुस्तफ़ा कुरैशी जी घरवारी, महताब महबूब, इमदाद हुसैन, ताज बलोच, लक्ष्मण कोमल, मिसिस हमीद सिंधी, मज़हरुल इस्लाम, खिलनिसा जाफ़री, फ़तह हालेपुर, नूरुद्दा शाह, तारकल अबरो, हरी मोटवाणी, असोज़ हालाणी, हलीम बरोई, मुर्तज़ा शाह ॾाॾाई, मोहन भगत, दीन मोहम्मद शेख, ख़ुदा बख़्श अबड़ो, फ़कीर इमाम ॾिनो, ख़ुशीद बेगम, साजिद इसरार शाम, दिलशाद मिर्ज़ा, ज़ाहिद मिर्ज़ा, मीर मोहम्मद लुंड, मुश्ताक मुग़ल, हारून रिंद, शहबाज सुमरो, सीमा पवर, मोहन मदोश, कविता नसीर मिर्ज़ा पंहिंजो पाण सेल्फ पोर्ट्रेट। अदबी दुनिया में पंहिंजा 6 औकात न बाबा, पाण वॾा शादी न कलम कोॾा बसि, छाकाणि जर्नलिज़म MA कई हुयमि, सो इब्तिदा में अदबी फ़नी साल सां शौक़िया सिरिप जला खे जॾहिं कास्ट थियसि त प्रिंट इलेक्ट्रिक मीडिया लाइ कुझु ॿियनि कम सां गॾु बाज़ नामिया शख़्सियत खां इंटरव्यू वठण जा मौक़ा मूंखे मुयसरु थिया। ॼाण थी त आउं को अलर्ट इंटरव्यू कोन आहियां ओरियाना फलاشي वांगुरु, बल्कि इंटरव्यू वठण दौरान एस्ट माइंड ई घणो रहंदो आहे। हाणे कंहिं बि शख़्सियत सां ॻाल्हि मथां शुरू करियां, उनखे वाइंड अप कीअं करियां, सच पुछो त मूं में अहिड़ी का सलाहियत आहे ई कोन्हे। बसि डायरेक्ट सवाल मथां सवाल, इंटरव्यू तयारु ख़ैरु मुख़्तलिफ़ साल जेके इंटरव्यू वरिता हुआ उहे मूं लिखी छपिरायो आहे, पर रेडियो में रहंदे जेके इंटरव्यू मूं प्रोग्राम रती जे रिहाइण लाइ वरिता उनखे अलबत्ता पंहिंजे यार फ़क़ीर मोहम्मद ढोल जे असार ते ट्रांसक्राइब कयमि, जेके हिन पंहिंजे रिसाले अमरता में तवातर सां शाया कया। छा इंटरव्यू किताब में ॿीहर शायदि जा अख़बार हुआ। उन बाद हिकिड़े अरसे खां आउं सोचींदो बि आयुसि त, पर पोइ ॿिनि बार पाण खे अची आहे आमाद कयमि त हिते शख़्सियतनि खां मुंहिंजा पुछियल सवाल बराबरि त हल्का कलाक फुल्का, पर जवाब उन ॻरे हथ जा पंज आहिनि। सो बसि इन ॻाल्हि खे जवाबु बणाए मूं किताबु सेड़े वरितो, जंहिं लाइ अवां ते मुंहिंजी शक़े जो हक़दारु हकीर फ़क़ीर ढोल आहे।
अव्हां लाइ मुंहिंजे शुक्रिया जो हक़दार फ़क़ीर मोहम्मद ढोल आहे जंहिं मूंखे इंटरव्यू ॻोल्हे फोले हथ कढिना ऐं ॿिया थोरा किताब शाया कया पंहिंजे देरीना दोस्त इनाम अब्बासी जंहिं वॾा वॾ करे हीअ किताब जे हथ ताईं पहुचायो। हीउ नंढिड़ो पंहिंजो ॾिनो अथई जेको आहे सो हीउ नसीर मिर्ज़ा इंटरव्यू शुरू साथियो मार्केट में किताब पियो त वठणु चाहियो पढ़णु चाहियो बिस्मिल्लाह न त तव्हां ॾे बि केरु असां ॾे बि केरु। ॿियो आहे सिंध जी ॾाहप खां इंटरव्यू साथियो हीअ अॻ में किताब छपियो जेको आहे सिंध जी ॾाहप खां 16 इंटरव्यू 16 शख़्स इंटरव्यू पर हाणे वधायल सवारियल ही वॾी छापे में जेको आहे शाया थियो आहे। किताब ॾाढो ज़बरदस्त आहे हमसफर गाॾी जी महिनत आहे ऐं हिन दोस्तनि जेके बि इंटरव्यूज़ कया ॾाढा ज़बरदस्त कया मूं हमसफर गाॾी सिंधी साहब अदब जी जेको मशहूरु नालो आहे MRD शहीदनि जे शहर खेरपुर पराड़ी जे हिकु ॻोठड़े बेद शरीफ़ खां वठी सिंध जे राजधानी कराची ताईं ज़िंदगी जो सफ़र जोहद मुसल जो ॾस ॾिए थो जंहिंमें हू सलाफ़तूं ऐं सुर्ख़ु रहियो सिंध जे केतिरनि वॾनि अख़बार में वरे खां कलाम जो पोरियो कंदो अचे थो। सिंध खां वॾो पढ़ींदड़ 15 वार मैगज़ीन फेयर जे एडिटर जो उहिदे ते फ़ाइज़ आहे। उन न्यूज़ मैगज़ीन सिंध में पाकिस्तान उहा मञता ॾियण में सिंध जी टीम जी महिनत सां जाग खोड़ ऐं सभा खे वॾो किरदारु जंहिं लाइ हू जस लाणे। साथियो हीउ किताब ॿीहर छपियो आहे ऐं मार्केट में अञा पियो आहे। मुंहिंजो इहो हूंदो आहे त किताब अहिड़ो हुजे जो धड़ाधड़ छापा हलंदो आहे। हीउ छापो पहिरियों सिंधी ॾाहप खां 16 इंटरव्यू ॿियो छापो डिसंबर 2018 ऐं हीउ 24 तोड़े 6 साल थी विया आहिनि ऐं तव्हांखे मार्केट में आराम सां मिली वेंदो न मिले इदारे सां कॉल करे घुराए सघो था। पंहिंजी हाल हयात वालद हाजी मोहम्मद रमज़ान गाॾी अमल अब्राब ख़ातून ना जंहिंजी शफ़क़त लाइ मूं घाटे बड़ जी छां मिसल आहे पीमा घाटो बड़ चा आसमान हूंदा आहिनि। डॉक्टर जेके सो हीउ साथियो इंटरव्यू हिन शख़्सियतनि जा साईं जेम्स रसूल पल्ली जो शेख हयात अब्दुल वाहिद आइस जला मोहम्मद शाह अहमद जलील मेहताब अकबर साजुल हक मेमन सोबो ज्ञान चंदानी अहमद बिरोई डॉक्टर अयाज कादरी डॉक्टर दुरेश शाह वाह सैयद MH पंवर शेख अज़ीज़ शमशुल हैदी ज़फ़र हसन अनीता गुलाम अली फहमीदा हुसैन प्रोफेसर अब्दुल्ला मंगसी अब्दुल कादिर जुणेजो डॉक्टर शम्स सुमरो नजम अब्बासी आगा सलीम इकबाल तरीन अली बाबा बेगम शीरीन फिरोज़ नाना। साथियो ही जेके आहिनि सो इंटरव्यू जेके वधाए सवाइ तव्हां पेश कया विया ॾिसां थो अगरि कंहिंजे लफ़्ज़ किथे असांजे हमसफ़र गाॾी जा तव्हां कुझु पेश कयां। चए थो त किताब सिंध महान शाइर शेख अयाज़ जो आख़िरी इंटरव्यू पिणु शामिल आहे जेको सिंध लाइ ते कुझु ॾाढा अॻु वरितो वियो अदब जा साना रखंदड़ अॼु ॼाण जी गंदी कोशिशि आहे जेकॾहिं कंहिंखे हीअ माण्हू जी हीअ किताब पढ़ंदा इल्मी फ़िक्री छो इज़ाफ़ो थियो तॾहिं बि आउं में आउं कामयाबी भाईंदुसि किथे बि का घटि वधाई नज़र अचे थी मुंहिंजे लाइ सलाह पंहिंजे लाइ तनक़ीद लाइ ज़रूरु आगाह कजो ऐं मूंखे निहायत ख़ुशी थींदी। हमसफ़र गाॾी दोस्तो हीअ ॿई किताब मार्केट में पिया आहिनि वठणु चाहियो पढ़णु चाहियो इंटरव्यूज़ सिंध जे ॾाहप खां उनखे पढ़णु था चाहियो त तव्हां वठी सघो था। आख़िर वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त मुंहिंजा हथ हलंदा।